ॿियनि खे सम्झ में अचे थी या न यार त मुंहिंजो हीअं चाहे जीअं ॾिठो तहे तीअं यार त मुंहिंजो हीअं अखियुनि जो कमाल आहे उहे अखियूं हे नाहिनि दिलबर त मौजूद आहे ॾिसण वारो अबू जहल बि आहे ॾिसण वारो अबू बकर बि आहे ॾिसण वारा त ॿई आहिनि अखियूं त ॿिन्ही खे आहिनि पर सुञाणप ॿिन्ही खे नाहे सुञातो कयां जंहिंखे यार क़बूल कयो आहे ॾिसी त ॿई रहिया आहिनि पर जंहिंखे यार ॾिठो आहे सुञातो उन्ना मुंहिंजा दोस्त तूं भले केतिरो बि ॾिस तुंहिंजे ॾिसण जो ॿियो अंदाज़ आहे यार जे ॾिसण जो ॿियो अंदाज़ आहे इन करे त अल्लामा इकबाल दाह करे चयो खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे ओ बता तेरी रजा क्या है जो तो अखलाक से लाई जाती है सीनों में छुपाई जाती है अखलाक से लाई जाती है सीनों में छुपाई जाती है अरे इश्क और मोहब्बत की मैं हाथों से नहीं नजरों से पिलाई जाती है सुभान अल्लाह जेके अल्लाह जे वलियन जा गुलामन नजर जा दीवाना हन निगाह जा दीवाना हन मस्त लगा पिया होंदा हन कामिल मुर्शिद निगाह कदो आहे इए आपे खां निकरी वेंदा हन इहो सब कुछ हकीकत आहे इहा मसनूइयत नाहे सॼो कमाल निगाह जो आहे हिकु मिंट जे लाइ मुंहिंजा दोस्त रेफरेंस तौर मां तोखे ॿुधाईंदो हलां निगाह जो कमाल छाखे चइबो आहे आशिक पंहिंजे महबूब मुर्शिद जे निगाह में दीवाना छो हूंदा हन पीर जे निगाह में पंहिंजो निगाहूं छो न हटाईंदा आहिनि इन करे जो उन्हनि खे ख़बर आहे उन्हनि क़ुरान और हदीस ॾिठो आहे त मुंहिंजा दोस्त अॼु तूं हितां पको पकर अकरे शरीफ़ मां निकिर वीज़ा वठी सिधो वञी मके जे सरज़मीन ते पहुचो मरण जे घड़ीअ ताईं काबे में तुंहिंजूं अखियूं हुजनि क़ुरान तुंहिंजे आॾो हुजे इबादत खां सवा ॿियो कुझु बि न कर तुंहिंजी ज़िंदगी पूरी थी वेंदी मगर सहाबी कोन थी सघंदे हींअर जो हींअर तूं हितां निकिर पूरी जिंदगी काबे जे साम्हूं वञी वेह कुछ भी न कर निगाहूं तुंहिंजूं काबे में हुजनि निगाहूं तुंहिंजूं क़ुरान करीम में हुजनि जिते हिक नफ़ल जो एवज़ लख नफ़ल हन हिक फर्ज़ जो एवज़ लख फर्ज़ हन इहे लख करोड़ अरबे वेठो पढ़ वली थींदे गौस थींदे कुतुब थींदे आबिद थींदे ज़ाहिद थींदे पर सहाबी कोन थी सघंदे छो त सहाबी इबादतुनि सां कोन थींदो आहे निगाह यार सां थींदो आहे यानी इबादत ज़िंदगी जो हिकिड़े पासे यार जी निगाह हिकिड़े पासे जेके यार जी निगाह थींदी आहे ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ निगाह वली में वो तासीर देखी बदलती करोड़ों की तकदीर सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी इन करे निगाह जो तालिब थी निगाह जो तालिब थी जॾहिं नज़र थी वई न यार कबूल करे भी थो न वो परवाह न लतीफ़ सरकार ने हलो सोने लतीफ़ खां पुछो पाण फरमाइन था मदी रखी मन में मदी रखी मन में सनो कत्यो जन मदी रखी मन में सनो कत्यो जन तन जो सराफन दुको दाखिल न कयो पर मोहब्बत रखी मन में रंढा रोड़ा जन मोहब्बत रखी मन में रंढा रोड़ा जन तन जो सराफन अण तोरो अघायो
अंदर सां फ़ैसिलो कर, पंहिंजो एहतिसाब भी पाण कर, वकील भी पाण थी, काज़ी भी पाण थी, जज भी पाण थी, अदालत भी तो में आ, मुजरिम भी पाण थी, फैसला भी पाण कर। हेॾे होॾे न निहार, मुझे बेनियाज़ रब जा बाना, मुझे करीम रब जे ज़ात, तुझे हिन वजूद जे अंदर सब कुछ समाए छॾियो आ। तोखे दुनिया जे सर्टिफिकेटन जी ज़रूरत नाहे, दुनिया जे भल भल जी ज़रूरत नाहे, या दुनिया बेवफा थे इन जे भल भल दे निहारण जी ज़रूरत न थे। जेकी कुछ ॾिसणो थे पंहिंजे अंदर में झाती पा, पंहिंजे अंदर में निहार, अंदरों तोखे जवाब मिलंदो। सादवी सिंधीअ में तोखे ॿुधायां, दिल चवंदी थई त सुभाणे सुबुह जो सभ खां पहिरीं ही कम कंदुसि। जॾहिं सुबुह थींदो आ उन कम जो इरादो कंदो हई, अचानक तुंहिंजो ख्याल मटिजी वेंदो आ, केरु ॻाल्हाईंदो बि नाहे, केरु ॿुधाईंदो बि नाहे, दिल मां अंदरों आवाज़ ईंदो आ, अॼु ही कम न कर, पहिरीं ही कर, ही न कर, पहिरीं ही कर। ॿुधाए केरु थो तोखे चवे जवाब दे? इरादो तो दिल में कयो त सुभाणे सुबुह जो ही कम कंदुसि। सुबुह थियो आ, निकिरी थो, बस हाणे हे नथो कयां, हे थो कयां, हे नथो कयां, हू थो कयां, हे नथो कयां, हू थो कयां। तुंहिंजे कम जी कंहिंखे ख़बर कोन्हे, कंहिं तोसां ॻाल्हायो बि कोन, कंहिं ॿुधायो बि कोन। हे सभु कुझु तोखे केरु पियो थो ॿुधाए? हे डिसीशन किथां पिया था अचनि? हे फ़ैसिला किथां पिया था अचनि? केरु आहे जेको तोखे हेॾो मनो थो करे, हेॾे इजाज़त थो ॾे, हेॾो मनो थो करे, होॾे इजाज़त थो ॾे? ही केरु आहे? जो उहो अंदर वारो आवाज़ आहे जेको हर शइ ॿुधाए रहियो आहे। जॾहिं तोखे दुनिया जे मामले में हर आवाज़ अंदर मां अची सघे थो, त यार जे मामले में तोखे आवाज़ नथो अची सघे? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अंदर में झाती पा, ओ बुलिया, ओ बुलिया, जे रब नू मिलण चाही त खोल अंदर दी कोठी। जेसिताईं इन कोठीअ खे न खोलींदे तेसिताईं कम कोन थींदो। जेकॾहिं इन राह जो राही आहीं, सॼी ज़िंदगी वेठो यारियूं कर अल्हम्दुलिल्लाह, सॼी ज़िंदगी वेठो ॿारियूं कर अल्हम्दुलिल्लाह, पर जेसिताईं हिन अंदर वारी कोठीअ खे यार जे आॾो ग़ुलाम जे हैसियत में पेश नथो करी, तेसिताईं हू तुंहिंजो मथियो सवाब पियो हलंदो, सवाब हलंदो पियो, पर दीदार अञा का ॿी शइ आहे। यार जो कुर्ब अञा का ॿी शइ आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह वारनि जे हिक हिक कलाम ते गौर कयो। लतीफ़ सरकार फरमायो त रोज़ा नमाज़ पिण चङो कम, पर अञा की ॿियो फ़हम जंहिंसां पसी पिरीअ खे, इन जो मतलब इहो नाहे त रोज़ा न रख, नमाज न पढ़, मतलब इहो नाहे। सुणे लतीफ़ जो मतलब आ त इहे त फर्ज़ आहिनि, इहो त कर्ज़ थई। फज़ीलत में ॾींदे त ठीकु आहे, न त वठण वारा ठोशा हणी बि वठंदई, कर्ज़ त कर्ज़ आहे, जंहिंजो हूंदो उनखे वठिणो आहे। फज़ीलत में ॾेई छॾ, सुठी ॻाल्हि आहे, पर यार सां मिलण जे लाइ अञा को गस ॿियो आहे। उहो गस कहिड़ो आहे, उहा वाट कहिड़ी आहे, उहा राह कहिड़ी आहे, उहो ॿियो को ॿाहिरों कोन्हे गस, जबलनि जे मथां कोन्हे, उहो तुंहिंजे वजूद मां निकिरण वारो आहे। कहिड़ो गस आहे? इन अंदर खे साफ़ करे, हिन में यार जी दावत कर। जॾहिं यार हिते आयो त तूं हिते बि सुरखुरू त हुते बि सुरखुरू। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बेशक खोड़ फ़कीरानी ॿोली ॿुधायमि। हाणे हिकिड़ो दफ़ो गॾु मूंसां दुरूद पढ़ मुंहिंजे महबूब ते, त थोरो इल्मी बुनियाद। हे फ़कीरानी असुल मक़सद इहो हो जेको मूं हासिल करे वरितो अल्हम्दुलिल्लाह, छो त मुंहिंजे महबूब मुर्शिद सजण सईद अहमद बरकातुल आली जो बारहा हुकुम हूंदा, ओ फ़कीरो, रुगी दुनिया जी भल भल जे लाइ ऐं वहवा वहवा लाइ न, कॾहिं ख़ुदा जे रज़ा जे लाइ बि ॻाल्हाईंदा कयो, कॾहिं मदीने वारे घोट जे कुर्ब लाइ बि ॻाल्हाईंदा कयो। ही जेको ॻाल्हायो अथऊं इहो पंहिंजे ख़ुदा जे रज़ा जे लाइ, पंहिंजे महबूब जे रज़ा जे लाइ, ऐं इंशाअल्लाह तुंहिंजे दिलि में ज़रूरु वेही वियो हूंदो। हाणे इंशाअल्लाह ताला वरी दुनिया जे लिहाज़ खां थोरो इल्मी दलीलनि ते बि ॻाल्हायूं। मता केरु सुभाणे आयो त हो सजण साईं जो फ़कीर, पर फ़कीराणियूं ॿ ॻाल्हियूं ॿुधाए हलियो वियो। न मुंहिंजा दोस्त इल्मी मैदान में बि अल्हम्दुलिल्लाह
कामिलन जी निगाह फिक्र ना है फर्क ना है इंशाअल्लाह ताला तू दुरूद पढ़ तमाज के सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अर्ज पे कयम तो मुझा दोस्त पहरो जुमलो याद कर मुझे बेनियाज रब जे कुदरत में हादसो को न होंदो आ इत्तेफाक को न होंदो आ अचानक मामलो को न थींदो आ हादसो उते थींदो आ जेको अचण वारे ज़माने खां बेखबर होंदो आ इत्तेफाक उते थींदो आ जेको ईंदड़ ज़माने खां बेखबर होंदो आ मुझो बेनियाज रब अॼु खां बि बाख़बर आ पोइ खां बि बाख़बर आ ईंदड़ वक्त खां बि बाख़बर आ मुझे बेनियाज रब खां काई गुझाई काने उन बेनियाज रब जे सुहिणे क़ुरान करीम ते मां तिलावत करण थे अचां थो उन खां पहिरीं इहो चवां मुंहिंजा अदा जंहिं दिल पर यार जे यारीअ जी महफ़िल सजाई थई उहो यार को आम न है उहो त यारनि जो यार सुभान अल्लाह। जंहिंजी यारी करे रहियो उहो दिल पर आमन आहे यारनि जो यारा जैसा खुदा जो भी प्यारा तो मुझे मुस्तफा जो भी प्यारा सोने अली जो भी प्यारा अबू बकर उमर उस्मान सोने जो भी प्यारा मुझे हसन हुसैन दिल पर जो भी प्यारा वो केरा जो वो यारी हमारो यारा वो केरा गला केरा यार ही हमारो यारा ज़मीन ते कदम रखंदो आ कॾहिं रखंदो आ कीअं रखंदो आ ओ मुस्लमान गौर कर अमड़ जे पेट मां बचड़ो पंहिंजी रज़ा सां कोन ईंदो आ ईंदो तॾहिं आ जॾहिं मुंहिंजे रब जो हुकुम थींदो आ सुभान अल्लाह। इहो सच आहे न डॉक्टरियाणी मोहतरमा तव्हांखे केतिरो बि चवे महीनो बच्चे में लेटा हमरा घर वींदे मेहमान अची वियो डॉक्टराणी जी ॻाल्हि कान हली छो त मोकिलण वारो को ॿियो डॉक्टराणी चवे हाणे हाणे 10 मिंटनि में बिस्तरो खणी अचो बचड़ो अचण वारो आहे सवा उन जो वठे ज़ोरीअ कढे ज़ोरीअ जी ॻाल्हि न हलंदी ॻाल्हि रज़ा सां हलंदी आहे डॉक्टराणी चवे इझो अचण वारो आहे यार नथो चाहे 3 ॾींहं गुज़री था वञनि याने अचण वारो पाण कोन ईंदो आहे अचण वारो तॾहिं ईंदो आहे जॾहिं उनखे मोकिलण वारो मोकिलींदो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह। त पोइ तव्हां बि हिते पाण कोन आया आहियो तव्हांखे बि मोकिलण वारे मोकिलियो सुभान अल्लाह। हे जॾहिं सभु कुझु उन जो आहे त तव्हांजो अचण बि ज़ाती न आहे इन जो अचण बि उन मालिक जी मर्ज़ी आहे छो त मुंहिंजा दोस्त रहमत ख़ुदा बंदी बहाना वेझो अल्लाह जी रहमत रुॻी बहानो ॻोल्हींदी आहे ख़ुदा खे जंहिंखे बख़्शणो हूंदो आहे उन्हनि खे अहिड़ियूं फ़क़ीराणियूं महफ़िलूं रब नसीब करे छॾींदो सुभान अल्लाह। केतिरा ई अहिड़ा बि हूंदा जेके इन नियत सां आया हूंदा त भतड़ो खाई अचूं के अहिड़ा बि हूंदा हलूं सिंध खां थो अचे उत्तर सिंध खां उत्तरादी छा थो चए ॿुधूं इहो बि मुमकिन आहे के इन लाइ त ॾिसूं त नवां नुक्ता कहिड़ा थो ॿुधाए इहो बि मुमकिन आहे पर के इन लाइ बि आया हूंदा त वञी वेहूं त यार जो को कुर्ब हासिल थींदो सुभान अल्लाह सुभान उन्हनि जी बि कमी कोन हूंदी वो मुझो बेनियाज़ रब जॾहिं किथे बि ईमान वारनि जो इज्तिमा थींदो आहे मुझो बेनियाज़ रब फरमाईंदो आहे जिब्राईल जी रब जलील उहा घड़ी यादि कयो जॾहिं तव्हां पिया कयो त मई युफ़्सिदु फ़ीहा सुभान अल्लाह। वयस्फिकु दिमा ओ मुझा करीम रब
हिन फसादीअ खे छो थो पैदा करी, हिन फॾाईअ खे छो थो पैदा करी। हे त खूनी आ, झेड़ा कड़ा, फितने खोरा, कूड़ो वा, हे सभु बुरायूं हिन में। वनहनु नुसब्बिहु बिहम्दिक वनुक़द्दिसु लक। अॼु अल्लाह ऐं जिब्राइल जे दरमियान में कलाम थी रहियो आहे। मुंहिंजो रब चवंदो जिब्राइल, उन टाइम ते सभिनी मलाइकनि गॾिजी पे चयो, ओ मुंहिंजा मौला, तुंहिंजो ज़िक्र करण जे लाइ असां जो आहियूं, तुंहिंजी इबादत करण जे लाइ असां जो आहियूं, तुंहिंजी हम्दो सना करण जे लाइ असां जो आहियूं। मुंहिंजो रब फरमाईंदो, यादि कर जिब्राइल, उन टाइम ते मां रब तव्हांखे कहिड़ो जवाबु ॾिनो। इन्नी अअलमु मा ला तअलमून। सुभान अल्लाह। मुझे बेनियाज़ रब नाज़ कदे फरमाइंदो, ओ जिब्राइल, उन वक्त भी मूं रब तव्हांखे फरमायो त इन राज़ खे मां थो ॼाणा। हाणे देर न कर, फरिश्तनि खे वठी वञ, अकरे शरीफ़ जे अंदरि वञी इन शामियाननि जे हेठों निहार, हज़ारनि जे तादाद में वेठा आहिनि। ॿुधा इन्हनि जहन्नम ॾिठो आहे, न मुंहिंजा मौला, जन्नत ॾिठी अथनि, न मुंहिंजा मौला, मुंहिंजो अज़ाब ॾिठो अथनि, न मुंहिंजा मौला, भला दीदार यार कयो अथनि, न मुंहिंजा मौला। पोइ छाजे करे मस्त लॻा वेठा आहिनि, ओ मुंहिंजा मौला तुंहिंजे कुर्ब में वेठा आहिनि। मुंहिंजो रब फरमाईंदा, ओ फरिश्तो, वरी हिकिड़ा चवंदा, मौला हिकिड़ा त कुर्ब में इश्क में वेठा आहिनि, पर ॿिया इएं बि वेठा आहिनि। मुंहिंजो रब फरमाईंदो, जॾहिं ख़ालिक़ काइनात जी रहमत वसंदी आहे, उहा ज़मीन ॾे कान ॾिसंदी आहे। कलर वारी कहिड़ी आहे, भली ज़मीन कहिड़ी आहे। अल्लाह जी जॾहिं रहमत वसंदी आहे, हिक जहिड़ी वसंदी आहे, किथे मिठी किथे कड़ी कान वसंदी आहे। पोइ ज़मीन जो पंहिंजो कमाल आहे। जेका ज़मीन संभालियल हूंदी आहे, उन में गुलाब जा गुल फुटी तयार थींदा आहिनि। सुभान अल्लाह। मुंहिंजो रब फरमाईंदो, फरिश्तो, मां बेनियाज़ रब ऐलान थो कयां, ॾिसो मुंहिंजे महबूब जे ग़ुलामनि ॾे छाजे लाइ वेठा आहिनि, करीम रब तुंहिंजे प्यार लाइ वेठा आहिनि। मुंहिंजो रब फरमाईंदो, यादि रखो, इहो ई दराज़ हुयो जेको मूं तव्हांजे ॾांहुं हाणे अयां पियो कयां। ओ फरिश्तो, ॾिसो जवानी बि मौजूद आहे, गुनाह जी कुवत बि मौजूद आहे, दौलत बि मौजूद आहे, सभु कुझु मौजूद आहे, मगर सभ खे छॾे करे मुंहिंजे रज़ा जे लाइ वेठा आहिनि। हाणे हथड़ा खणण इन्हनि जो कमु आहे, आमीन चवण तव्हां फरिश्तनि जो कमु आहे, क़बूल करण मां रब जो कमु आहे। सुभान अल्लाह। हेड़ी महफ़िल में अचण वारो खुश नसीब आहे। तव्हांखे मुबारक आहे मुंहिंजा दोस्त। छो? फज़कुरूनी अज़कुरकुम। रब जो कुरान में वाइदो आहे, फज़कुरूनी अज़कुरकुम। तव्हां मूंखे यादि कयो, मां तव्हांखे यादि कयां। हाणे तव्हां असां कंहिंखे पे था यादि कयूं? जवाब त ॾे यार, कंहिंखे पे था यादि कयूं? हाणे तव्हां असां उनखे पे था यादि कयूं। उन जो वाइदो आहे कुरान में, तव्हां मूंखे यादि कयो, मां तव्हांखे यादि कयां। हींअर मुंहिंजो रब तो असां किननि कोचनि खे पियो यादि करे। इहा ख़ुशनसीबी आहे या? ॿुधाए मुसलमान, अल्लाह जा बानड़ा, शुक्र कर जेकॾहिं अल्लाह मरण खां पहिरीं का तौबह वारी महफ़िल नसीब करे। शुक्र कंदो कर। मां अर्ज़ पे कयो मुंहिंजा दोस्त साॻी जगह ते मोटी हला। मां अर्ज़ पे कया मुंहिंजा दोस्त, कोई भी पंहिंजे मर्ज़ीअ सां कोन ईंदो आहे त पोइ रमज़ान जे महीने में सुणो अब्दुल कादिर जीलानी बि पंहिंजे मर्ज़ीअ सां कोन आयो आहे। सुभान अल्लाह। उन मोकिलण वारे जी मर्ज़ी आहे। रमज़ान मुबारक में छो थो मोकिले? अल्लाह जी कुरान जी जेका पहली आयत करीमा तिलावत कयम, अल्लाह यजतबी
इलैहि मन यशा मुझो बेनियाज रब फरमाइंदो आ मां अल्लाह जी मर्जिया केड़ी मर्जिया मुझा मौला मुझो रब फरमाइंदो आ के जम दे जाम करे छड्या मां रब जी मर्जिया बिना इबादतुन जे बिना रियाज़तुन जे बिना तकलीफुन जे बिना परेशानन जे बिना जुस्तजू जे बिना जुहदो रियाज़त जे अम्मड़ जे पेट मां निकरण सा के पंहिंजे बारगाहे रब्बुल इज्जत में कबूलियत वारो दर्जो दई छड्या मुझो रब फरमाए तो मुझी मर्जिया हिकड़ी निगाह करे दिसंदासी त सुनो अब्दुल कादिर जीलानी भी उन खुश नसीबन मां हिक वो जवाना जेको अमड़ जे वजूद मां ईंदो वा जमण सा रोजेदार हूंदो वा अमड़ चाही दिया त बचड़ो खीर पे अब्दुल कादिर जीलानी इनकार कंदो वा सब परेशान थींदा हन उन मासूम बचड़े के जेको बचड़ो जमंदो आ पूरी खबर भी कान हूंदी आ जेसिताईं अमड़ फीड कराइण जे लाइ पंहिंजो वजूद वेझो न कंदी आ हुन जे लबड़नि खे न लाहींदी आ तेसिताईं कुझु बि ख़बर कान हूंदी आ इहो सभु कुझु कंहिंजे लाइ हूंदो आ इहा थ्योरीज़ उन जे लाइ हूंदी आ जेको मासूम हूंदो आ जेको वाकई बेसमझ हूंदो आ पर जेको ॼमंदे जाम हूंदो आ उहो ॿुधाईंदो आ मां जिस्म में त हेतिरो हा पर मुंहिंजो मक़ाम रब निरालो करे छॾियो सुभान अल्लाह जी जल जे पेट मां त मां बेशक नंढड़ो आयो पर मुझो मकाम इहो आ जो दुनिया वारो ॿुधाया वठो त रमज़ान जो महीनो हली रहियो आ रोज़ो बालिग जे मथां फर्ज़ हूंदो आ अब्दुल कादिर जीलानी मासूम ॼमण सां रोज़ेदार हूंदो आ अज़ान जो आवाज़ ईंदो आ मुझो सुहिणो पीरन जो पीर आवाज़ करे जीजल खे चवंदो अमड़ हाणे वेझो आ त अब्दुल कादिर रोज़ो इफ्तार करे के जो कमाल आ गाला 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 के जो कमाल आ या अता कह कइया हटी वञ फिरकिन बिरकिन खां छॾ फिरकिन के फिलहाल इन पंज जे पिंडार जे ॿाहिरां उछला ईमानदारी सां हकीकत ऐं सचाई जे मूंखे फॉलो कर त इहो सभु कुझु केर करे रहियो आहे जो ख़ालिक़ काइनात करे रहियो आहे बेनियाज़ करे रहियो आहे दुनिया खे ॿुधाए रहियो आहे त मुंहिंजी मर्ज़ी आहे मां जॾहिं बि कुझु कंदो हां पंहिंजे कुदरत जे सिस्टम जे तहत कंदो हां मुंहिंजे कुदरत में हादिसो कोन ईंदो आहे मुंहिंजे कुदरत में इत्तिफ़ाक़ कोन हूंदो आहे मुंहिंजे कुदरत में इख़्तिलाफ़ कोन हूंदो आहे मुंहिंजे कुदरत में अहिड़ी कंहिं बि किस्म जी कंहिं बि किस्म जी का भी परेशानी जहिड़ी ॻाल्हि कान हूंदी आहे मां ख़ुदा जीअं चाहींदो हां पंहिंजे कुदरत जे तहत कंदो हां मां अल्लाह जो निज़ाम तय थियल आहे दुनिया खे ॾेखारिणो आहे मुस्तफ़ा त मुस्तफ़ा आहे पर मुस्तफ़ा जो बचड़ो बि दुनिया खे ॿुधाईंदो त अब्दुल कादिर जीलानी छा सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीर नारे हैदरी नारे पीर सोहणे अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु अक्सर मां दलीलन में सोहणो अबू बकर सिद्दीक जो नालो थोड़ो कसरत सां वठंदो हां ॿुधाईंदो हां इन जो मतलब इहो नाहे त सोहणे अलीअ जे मुतालिक़ काई ख़बर नाहे इन जो मतलब इहो आहे त दुनिया खे ॿुधाइणो आहे त अबू बकर सिद्दीक उहो आहे जंहिं हिननि अखियुनि सां ॾिठो बि आहे कबूल भी कयो ऐं यार सां यारी निभाई बा मुझो अली त उहो आहे जंहिंखे हिननि अखियुनि खां पहिरीं रब अमड़ जे पेट में यार जी सुञाणप ॾेई छॾी सुभान अल्लाह मुझो दिलबर अली उहो
सोने अबू बकर सिद्दीक दुनिया में अचण खां पोइ सुञातो आहे, उमर फारूक दिलबर दुनिया में अचण खां पोइ सुञातो आहे, उस्मान ज़िन्नूरैन अचण खां दुनिया में पोइ सुञातो आहे, उमिरि जे काफ़ी अरसे खां बाद सुञातो आहे, लेकिन मुंहिंजो दिलबर अली उहो आहे जे जीजल अंबड़ जे पेट में हूंदे ई यार खे सुञातो आहे त ही महबूब केरु आहे। उनखे सुञाणप कंहिं ॾिनी आहे। पहिरीं ॻाल्हि साॻी हर ॻाल्हि जुमिले में फिरी ईंदी त कंहिंजो बि वस न आहे, मुंहिंजे रब जी मर्ज़ी आहे। ईसा अलैहिस्सलाम खां ॼमण सां ॻाल्हि हराए मुंहिंजे रब जी मर्ज़ी आहे। इमामुल अंबिया खां 40 साल बाद ऐलान नबूवत कराए मुंहिंजे रब जी मर्ज़ी आहे। अबू बकर खे बचपन में हुज़ूर जो दोस्त बनाए मुंहिंजे रब जी मर्ज़ी आहे। उमर फारूक खे सालनि खां बाद में मुरीद में बनो मुराद पंहिंजी बनाए मुंहिंजे रब जी मर्ज़ी आहे। उस्मान ज़िन्नूरैन खे ज़िन्नूरैन बनाए कायनात खे ॿुधाए त अहिड़ो दामाद कंहिंखे अल्लाह मां कोन ॾिनो जहिड़ो पंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे ॾिनो, ऐं अहिड़ो ज़िन्नूरैन दुनिया में कोई कोन्हे जी उस्मान ज़िन्नूरैन आहे। छो मुंहिंजे मुस्तफ़ा जे निगाह जो नवाज़ल आहे। पर ख़ुदा इहो बि कायनात खे ॿुधायो आहे त अली उहो आहे जेको सभई ॿिया ॿाहिरि निकिरण खां पोइ सुञाणंदा आहिनि। अली उहो आहे जेको अमड़ जे पेट में रही मुंहिंजे यार खे सुञाणंदो आहे। सुभान अल्लाह। अज़ीज़ाने मन सैयदना अबू बकर सिद्दीक जो रज़ियल्लाहु तआला अन्हु सवाल करण वारे सवाल कयो, ओ दिलबर अबू बकर जी सवाल करण वारा एतिरो त ॿुधायो तव्हांजो प्यार ख़ुदा सां वधीक या महबूब मुस्तफ़ा सां वधीक? वाह सुनो अबू बकर सिद्दीक, सुनो अबू बकर सिद्दीक जवाब ॾींदो ओ सवाल करण वारा गौर सां ॿुधजा। अबू बकर सिद्दीक जेसी भला पंहिंजी ॿोलीअ में पहिरीं चवां त सुणे अबू बकर हीअं जवाब ॾिनो हूंदो, सुभान अल्लाह। जब तक बिके न थे, जब तक बिके न थे कोई पूछता न था, अरे मेरे यार ने खरीद कर अनमोल कर दिया। अबू बकर सिद्दीक जवाब ॾिनो, मां अबू बकर अब्दुल्लाह नाले पहिरीं बि हुयुसि, मगर ख़ुदा बि हुयो, मगर अल्लाह जूं इहे मिड़ई नेमतूं, अल्लाह जूं इहे रहमतूं, अल्लाह जो इहो कुर्ब, अल्लाह जी इहा मेहरबानी अबू बकर खे पहिरीं कान मिली हुई। हालांकि अबू बकर बि हुयो, ख़ुदा बि हुयो, मगर इहे मेहरबानियूं कोन मिलियूं। जॾहिं मां अबू बकर यार जे दामन में हथ विधा, दिल पिरीअ जे हवाले कयमि, उन जे एवज़ में मुंहिंजे रब मूंखे पंहिंजो प्यार अता फरमायो आहे। सुभान अल्लाह। इन करे मां सिद्दीक अकबर जो प्यार पहिरीं महबूब मुस्तफ़ा सां बाद में ख़ुदा सां है। समझण जी कोशिश कर मुंहिंजा दोस्त अज़ीज़। उलूहियत वलिल्लाहिल मसलुल आला, सब खां मथा हो मुंहिंजो बेनियाज़ रब्बा। उलूहियत जो दलील छा है? उलूहियत जो दलील नुबूवत, नुबूवत जो दलील विलायत। उलूहियत मज़बूत कीअं हूंदी आहे? ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हर दौर में उलूहियत जो दलील आयो। आदम भी आयो, इब्राहिम अलैहिस्सलाम भी आयो, मूसा कलीमुल्लाह भी आयो, ईसा रूहुल्लाह भी आयो। रब जी मर्ज़ी आहे, उलूहियत साॻी आहे, वहदानियत साॻी आहे। दलील खे जेतिरो रब मज़बूत करे उन रब जी मर्ज़ी आहे। पर जॾहिं मुंहिंजो महबूब मदीने जो मीर आयो आहे, मुंहिंजे रब उनखे उहो अता फरमायो आहे जंहिंजी कायनात मां कंहिंखे बि ख़बर कान्हे का। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिक दफ़े अदा थोरो मोबाइल हिक दफ़े मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुझे मदीने जे मीर जो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिब्राइल के फरमायो, जिब्राइल जी मुंहिंजा आका ज़मीन ते जिब्राइल आयो आहे। मुझे दिलबर फरमायो, जिब्राइल पंहिंजी हकीकत त मूंखे ॾेखार, पंहिंजी हकीकत मूंखे
ॾेखार छो त हेतिरे हिन हद ताईं त तव्हां ॻाल्हि ॿुधी हूंदी यकीनन त जिब्राइल तुंहिंजी उमिरि केतिरी आहे सोना बि त ख़बर कान्हे पर हेतिरा हज़ार सितारो ॾिठो हुयुमि वरी इहा ॻाल्हि ॿुधी आहे थोरो अॻिते वधां साॻी ॻाल्हि रिपीट नथो कयां अॻिते थो वधां जिब्राइल जी मुंहिंजा दिल पर पंहिंजी हक़ीक़त ॾेखार मां मुस्तफ़ा चाहियां थो तुंहिंजी हक़ीक़त खे ॾिसां जिब्राइल अर्ज़ कंदो आहे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ज़मीन जे तख़्ते ते रही करे मां जिब्राइल पंहिंजी हक़ीक़त ॾेखारे नथो सघां जिब्राइल छाजे करे ओ मुंहिंजा सुहिणा बेनियाज़ रब जे ज़ात जेके मूंखे समन जे तादाद में पर अता कया आहिनि जे उहे सभई खोलींदुसि ये ज़मीन नाकाफ़ी थी वेंदी मुझे हक़ीक़त के ॾिसण जे लाइ दिल पर सिदरा ते अचण ज़रूरी आहे राज़ हली रहियो आहे महबूब जो उमर पुछण जिब्राइल जो ॿुधाइण वरी हबीब जो फरमाइण राज़ आहे जॾहिं उहा रात आई आहे जो मुझे बेनियाज़ रब पाणे फरमायो त जिब्राइल सॼे सिस्टम खे मुंजमिद कर हर शइ बंद थी वञे का भी शइ तहरुक में न हुजे मुंहिंजा मौला क़यामत न क़यामत नाहे यार पंहिंजे यार खे घुराए रहियो आहे ओ जिब्राइल जी मुंहिंजा सोना देर न कर ये काफूर वारा चपड़ा खणी वञी मुझे पिरीअ जे कदमनि ते रख सॾड़ो न कजां सलाम न कजां आवाज़ न कजां ये तुझे काफूर वारा चपड़ा मां बेनियाज़ रब इन जे लाइ बनाया हुन काफूर थधड़ो आ ये थधड़ा चपड़ा मुझे यार जे कदमनि ते रख पिरी अखियूं खोलींदो अर्ज़ करे मुझे यार खे वठी आ मकसद गाल पांजी ते अचा मकसद इहो न गे हबीब सिदरा ते पहुंचंदा ओ जिब्राइल जी सुना याद कर हो वायदो जॾहिं मां मुस्तफ़ा तोखे ज़मीन ते चयो जिब्राइल पंहिंजी हक़ीक़त ॾेखार त उते तो जवाब ॾिनो सुहिणा मुझे हक़ीक़त खे ॾिसण जे लाइ सिदरा ते अचणो पवंदो अॼु मां मुस्तफ़ा सिदरा ते पहुतो अॼु पंहिंजी हक़ीक़त ॾेखार जिब्राइल पंहिंजा 600 पर टेड़ींदो आहे मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा निहारींदो आहे मुरकंदो आहे ॾिसंदो आहे जिब्राइल बंदि करे चवंदो आहे सुहिणा मुंहिंजी हक़ीक़त इहा हबीब मुरकंदा आहिनि जिब्राइल पंहिंजी हक़ीक़त ॿुधाए अर्ज़ कंदो आहे ओ दिलबर जी चवे जिब्राइल सुहिणा अॼु जिब्राइल त पंहिंजी हक़ीक़त ॿुधाई आहे पर जिब्राइल अर्ज़ थो करे हबीबा जो पंहिंजी हक़ीक़त बि जिब्राइल खे ॿुधायो मुझो आका मदीने जो शहंशाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदो जिब्राइल जी दिलबर याद कर जॾहिं मां मुस्तफ़ा तोखे ज़मीन ते चयो जिब्राइल पंहिंजी हक़ीक़त ॿुधा त तो जवाब ॾिनो सुहिणा मुंहिंजी हक़ीक़त खे ॾिसण जे लाइ सिदरा ते अचणो पवंदो ज़मीन में एतिरी ताक़त न आहे जो मुंहिंजे परनि खे समाए सघे अॼु मां मुस्तफ़ा थो ॿुधाए ओ जिब्राइल मां मुस्तफ़ा जी हक़ीक़त जे संभालण जी ताक़त सिदरा खे न आहे जेकॾहिं हक़ीक़त थो ॾिसण चाहीं त तोखे बि थोरो मथे अचणो पवंदो जिब्राइल अर्ज़ कंदो आहे सुहिणा मूंखे अल्लाह जे इज़्ज़त जलाल जो कसम लहू तनहू तो अन मिलत अल्लाह लहरत ओ मुंहिंजा हबीब सुहिणा हिकिड़ो इंच भी मथे चढ़ंदुसि मुंहिंजा नूरानी पर सड़ी वेंदा मुंहिंजे महबूब फरमायो जे ज़मीन ते तूं पंहिंजी हक़ीक़त न पियो ॾेखारे सघीं अॼु मां मुस्तफ़ा बि सिदरा ते पंहिंजी हक़ीक़त नथो ॾेखारे सघां ओ जिब्राइल जी सुना याद कर दिल पर छा याद कयां जॾहिं मुंहिंजो ॾाॾो जते अमजद इब्राहिम अलैहिस्सलाम बाहि जे आड़ाह में हुयो उन वक़्तु मुंहिंजे ॾाॾे खे छा पियो चवी ओ दिल पर उन वक़्तु अर्ज़ कयो सोना इब्राहिम मां उन जाइ ते वेंदो हां जिते न कोई फरिश्तो वेंदो आहे न कोई नबी वेंदो आहे को पैगाम अथई त ॿुधाए खणी वञा हा दिल पर चयो मुंहिंजे आका फरमायो तो मुझे दादे के
चई पैगाम खणी वे अज मां मुस्तफा तो फरमाए ओ जिब्राइल मां मुस्तफा उते वेंदो हां जिथे कोई फरिश्तो भी पर न हणंदो सुभान अल्लाह बुधा कहिड़ो कम थई मां पंहिंजे ॾाॾे जो थोरो लहण जे लाइ तयार हां जिब्राइल अर्ज़ कंदो आहे दिलबरा बस कुछ न खपे जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो हुजे पुलसरात आॾो हुजे जहन्नम ऐं जन्नत जे दरमियान में पुलसरात हुजे उम्मत तो मुस्तफा जी हुजे पर मां जिब्राइल जा हुजन कदम तुंहिंजे उम्मत जा हुजन मां खणी पार करे छॾियां इहो करम कंहिंजे करे थियो आहे जवाब गाला 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 कोन ॻाल्हाई अॼु तार मां बेड़ो तरियो है मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे सुभान अल्लाह गम दर्द विया वारो भरियो मुझा सोना तुझे करे छा बिलाल छा करम बहुवा सकी तुझी सका बहुवा सकी तुझी सका हबशी मगर मौला घुरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा पिरी तुंहिंजे करे गम दर्द विया मुंहिंजा मिठा तुझे गम दर्द विया वारो भरियो है मुंहिंजा पुनल तुंहिंजे करे बूझल अंधो थियो कीअं काठ पियो कलमा पढ़े बूझल अंधो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान कीअं काठ पियो कलमा पढ़े कीअं काठ पियो कलमा पढ़े उहो थोड़ो बिठो भागने भरियो मुंहिंजा मिठा तुझे करे अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुझे करे गम दर्द विया वारो भरियो मुंहिंजा पिरी तुंहिंजे करे सुभान अल्लाह सभई कर्म मुंहिंजे रब जा कंहिंजा दा सभई कर्म मुंहिंजे रब जा मगर कया कंहिंजे करे थी जो मदीने वारे घोट जे करे सुनो अब्दुल कादिर जीलानी घोट ॾिनो त मुंहिंजे रब पर चो वसीले कंहिंजे सां आयो आहे चो मदीने वारे घोट जे करे सुनो सजण साईं मुर्शिद ॾिनो त मुंहिंजे रब करीम आहे मगर मुर्शिद जे हैसियत में मिलियो कंहिंजे करे जे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे सुहिणे बचड़े अब्दुल कादिर जीलानीअ जो ग़ुलाम जॾहिं दीवानो थियो पंहिंजे पीरीअ जे इश्क में पीर मिठा जे निगाह नवाज़ियो सुहिणे साईं दिलबर जे निगाह नवाज़ियो ॾिस त मुंहिंजा दोस्त अॼु जबलनि में झंगलनि में हक़ सजण साईं लॻी पई आहे सभु कुझु छा आहे यादि रखी छॾ मुंहिंजा दोस्त
दोस्त जंहिं भी अल्लाह जे कामिल वली सां तुंहिंजी निस्बत आहे तोखे मुबारक आहे। टाइम जी मूंखे ख़बर न आहे टाइम केतिरो पियो वञे कीअं पियो वञे, लेकिन हिकिड़ी शइ क़ुरान करीम मां तोखे क्लियर करे ॾींदो थो वञा। हाणे भले हार लाहियां छो त मां फ़क़ीर सचिया त न रसम खां ॾाढो लहराईंदो पर पोइ मैं रहमतुल्लाह ॾसियो त कॾहिं कॾहिं कुझु करणो पवंदो आहे। दोस्तों अल्लाह जे कुरान करीम ने गौर कयो मुझा सुना महबूब मदीने वारे मीर जा गुलामो मां कुरान करीम जी हिकड़ी मुख्तसर आयत जो हिस्सो तिलावत कया जंहिंमें तव्हां खे ॿुधाइण चाहियां थो मुझे बेनियाज़ रब जे पाक कुरान करीम ने निहार काॾे अल्लाह जो कुरान काॾे जानवर जो शान जानवर जी हैसियत कहिड़ी आहे मगर अल्लाह जो कुरान पढ़ी तो तोखे ॿुधायां उन जानवर ते मुझे रब केतिरो करम कयो जंहिं जानवर पंहिंजे पाण खे मारे अल्लाह वारनि जी गुलामी क़बूल कई रब जो कुरान ॿुध तमाम लंबो किस्सो आहे सिर्फ़ उन जानवर ते अचा मुंहिंजो अल्लाह फरमाए थो कल्बुहुम बासितुन ज़िराइहि बिलवसीद। सूरह कहफ अल्लाह जे कुरान खे खोल मुझो बेनियाज़ रब ॿुधाए रहियो आहे कंहिंजे नाले उन कुत्ते जे नाले कंहिंजे नाले ॻाल्हाए उन कुत्ते जे नाले रब कुरान करीम में जिक्र करे रहियो आहे कुत्तो कहिड़ो आहे त जानवर नालो त कुत्तो आहे उन जो पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन जे वफ़ा ॾे निहार वरी बेनियाज़ जे वफ़ा ॾे निहार उन कुतड़े अल्लाह जे सुहिणे नबी ईसा अलैहिस्सलाम जे कंहिंजे ग़ुलाम सां ईसा अलैहिस्सलाम क्लियर कंदो हला ईसा अलैहिस्सलाम जे आशिकन सां उन कुत्ते निस्बत रखी ओहे जॾहिं ज़ालिम बादशाह जे ज़ुल्म खां भॼण लॻा अल्लाह जे वहदानियत जो इक़रार कंदे सुहिणे ईसा अलैहिस्सलाम सां प्यार कंदे जॾहिं जबलनि जे तरफ़ वञण लॻा दरमियान में हिकिड़ो बकरार मिलंदो आहे बकरार पुछंदो आहे केरु आहियो काॾे था वञो सुहिणे ईसा सलाम जा गुलाम आहियो अल्लाह जे वहदानियत जा इकरारी आहियो अल्लाह जे नबी जा गुलाम आहियो ज़ालिम बादशाह जबरदस्ती मुशरिक करण वारो हुआ असां उनखे छॾे करे पंहिंजे करीम रब जे पनाह में वञी रहिया आहियूं उहो जानवरनि जो मालिक मुंहिंजा दोस्त हो बकरार चवंदो आहे मुंहिंजो बि इहो अक़ीदो आहे मां बि तव्हां सां हलां थो बकरियूं छॾींदो आहे घोट छॾींदो आहे सब कुछ छॾींदो आहे उन पंहिंजे नबीअ जे ग़ुलामनि सां गॾिजी निकिरंदो आहे उहो कुतड़ो जेको हुन बकर जे पालण लाइ रखियो आहे बकरियुनि जे संभाल लाइ रखियो आहे उहो कुतो हुन जे पुठियां लॻी पवंदो आहे जॾहिं अॻिते हलिया दिलि में ख़्यालु कयो कुते जी हस तमामु तेज़ हूंदी आहे कुतो कुते खां मैलनि त उनखे हिक ॿिए जी बू ईंदी आहे जेकॾहिं कुतो असां सां गॾु हलंदो ॻोठ खां लंघंदासीं ॿिया कुता अची वेंदा मता इन बहाने माण्हू सुञाणे वञनि कुते खे हकलूं ॾींदा आहिनि कुतो कोन मोटंदो आहे पत्थर हथ में खणंदा आहिनि कुते खे पोइते मोटायो जेॾी महिल पत्थर हथ में खणंदा आहिनि उहो कुतो रब जे दरबार में अर्ज़ कंदो आहे ओ मुंहिंजा करीम रब सुभान अल्लाह इब्राहिम अलैहिस्सलाम जे जीअं कातीअ खे ॻाल्हाइण जी ताक़त ॾिनी हुई ओ मुझा मौला अज मूंखे भी ताक़त दे त तुझे नबी जे गुलामन के बुधाया त मां भौंकण वारो कुतो न आहियां मां तैयारी निभाइण वारो ओ मुझा दोस्त अजीज उन कुत्ते आवाज करे पंहिंजे अजीब अंदाज में आवाज कया मुझे बेनियाज़ रब उन पंहिंजे ईसा अलैहिस्सलाम जे गुलामन के समझण जी तौफीक अता फरमाया उहे उन जो आवाज समझंदा हन जॾहिं गार में पहुंचंदा हन गार में अंदर वेंदा हन उहो कुत्तो गार जे ॿाहिरों वफादारीअ जो सबूत ॾींदे बाहूं टंगूं टेड़े सुम्हंदो आहे महीनो न
पहिरीं ॻाल्हि त इहो ॿुधायो त उहो कहिड़ो इंसान आहे जेको सवाइ कोमा जे 8 ॾींहं निंड करे ॾेखारे। कोमा में बि 10 साल 15 साल 20 साल, भला 50 साल वारो को कोमा में, 100 साल वारो ॿुधायो आहे को कोमा में? न मुंहिंजा दोस्त अज़ीज़, 100 साल वारो बि दुनिया जे तारीख़ में कोमा में वियल कोन थो मिले। रब जो क़ुरान ॾिस, न की कोमा न की ड्रोमा, मुंहिंजो रब फरमाए थो वलबिसू फी कहफिहिम सलासमिअतिन सिनीन वज़दादू तिस्आ। मुझो बेनियाज़ रब ॿुधाए रहियो आहे, मां अल्लाह पंहिंजे नबी जे ग़ुलामनि खे 309 साल निंड ॾेई छॾी। घणा साल? गला गला घणा साल? 309 साल निंड ॾेई छॾी। उहे निंड पिया हुया। वकल्बुहुम बासितुन ज़िराइहि बिलवसीद। मुंहिंजो रब क़ुरान में थो ॿुधाए, उन्हनि जो हिकिड़ो कुतो आहे जेको उन्हनि जे दर ते यानी गार जे दर ते पंहिंजूं ॿाहूं टेड़ियो सुतो पियो हूंदो आहे। नुक़ल्लिबुहुम ज़ातल यमीन व ज़ातल शिमाल। मुंहिंजो रब फरमाईंदो आहे, वतहसबुहुम ऐक़ाज़न व हुम